जाती लगे नोहड़ियाबाद के गोठ फ़कीर अहमद नोहड़ियो जा रहवासी मासूम बच्चन सां गॾु बासर वॾेरे जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ तंग अची बासर वॾेरे ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते हसन नोहड़ियो, बसर नोहड़ियो, सिकंदर नोहड़ियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त नवाज़ नोहड़ियो अज़ीज़ नोहड़ियो बासर माण्हू आहिनि। नवाज़ असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठो आहे, कूड़नि केसनि में फासणु चाहे थो। हिकु न पर अहिड़ा केतिरा केस करे चुको आहे। बिला वजह असांखे तंग करे कूड़ा केस कया आहिनि, जिन मां ज़मानत कराई आहे। धमकियूं ॾेई चुको आहे, रोड ते अव्हांखे माराए छॾींदसि। जॾहिं त पीरसन शख़्स चयो त अॻ में मुंहिंजा ऑपरेशन थियल आहिनि ऐं अधु माण्हू आहियां, मूं त फुर जा केस करे रहिया आहिनि। एतिरे क़दुरु जो कल्ह मुंहिंजो नंढड़ो रोड ते किरी ज़ख़्मी थी पियो। दुकानदार खयों, उनखे बासर वॾेरी नवाज़ नोहड़ियो चयो त छॾे ॾे, दुश्मन जो औलाद आहे, भली मरे पवे। असां जेसि ताईं पहुतासीं छोकिरो रतो रत थी वियो। हुननि चयो त हरू भरू असां ते ज़ुल्म करे पियो। असां ग़रीब आहियूं, असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद आला इख़्तियारनि खे अपील कंदे घुर कई आहे त बासर वॾेरे मां जान छॾाए असां सां इंसाफ़ कयो वञे। कटाए थो, ज़ुल्म तो असां सां करे, कूड़ियूं एफआरियूं असांजे कटाईं आहे। मुंहिंजा 8 ऑपरेशन थियल आहिनि। हिकिड़ो गुर्दो नक्सल आहे, जंहिंजे पोयां अवामी माण्हू काहे पोयां पिया आहिनि, जो वञी आऊं लुत्फ़ अरबाब जे फार्म ते उते वञी आऊं लिको आहियां। ऐं डप मजारा ॿार न करणा थो त माण्हू अवामी जेके से मूंखे मारण था चाहिनि, लॻियो मुंहिंजे पोयां चढ़नि था, लठियूं कुआड़ियूं हथियार खणियो। उनजे डप मजारा जेके से मूंखे मारण था चाहिनि। ऐं ग़रीब आहियां, कूड़ियूं एफआरियूं जेके से मुझे कटाऊं आहे। वॾेरे नवाज़ बाली वारा अज़ीज़ सभु वञी कब्ज़ो करे मूंखे मारण लाइ चाहिनि। मूंखे घसबत नथा मटण ॾींहं, मुंहिंजे पुटनि खे मारींदा, मूंखे मटण था ॾींहं। मुंहिंजी बनी ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। वॾेरे नवाज़ कब्ज़ो, असीं ग़रीब आहियूं, मुंहिंजो इंसाफ़ कयो। वॾेरो नवाज़ ज़ुल्म करे थो, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी बनीन ते कब्ज़ा कई, असांखे जितां किथां घस बंदि थो कराए, असां सां इंसाफ़ कयो वञे। पुलिस बि वॾेरनि जे चवण में, असां ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। जान आज़ादी मुझे घर में पुलिस आई हुई, मुझे घर अंदर दाखिल थी पुलिस। अवामी माण्हू मुझे घर अंदर दाखिल थिया। नवाज़ वठी आयो, पाण मुझे बचन में आया। बचन मुझे रड़ियूं कयूं, ॿधी ज़ोरी मारे मूंखे खणी विया। पोइ मूं महीनो जेल कटिया। पोइ महिनतूं करे माण्हुनि खां पट ॻाल्हाए 5 रुपया वठी ज़ामिन करां, ॿार न खुदोया। वरी चयो त हाणे तूं ॿार न करंदे, रोड ते चढ़ंदे त तोखे माराए छॾींदुसि, गोलियूं हणाईंदुसि, तोखे घर खां ॿाहिरि वञा थो तॾहिं बि मुंहिंजे पुठियां वठि वठां। ऐं जॾहिं वरी नोहड़ियाबाद क्रॉस थो करियां, उते बि मुंहिंजे पुठियां माण्हू आहिनि। ऐं हीउ नंढिड़ो मुंहिंजो 3 ॾींहुं कल्ह किरियो आहे नोहड़ियाबाद शहर में। बचड़ा नंढड़ा हीउ उते भुल पियो ॾे, रड़ियूं पियो करे। माण्हू जेके डोड़ी हिनण आया हिनखे खणण जे लाइ, त उन्हनि खे चए थो हिनखे केरु हथु न विझे, भले फतकी मरी वञे, दुश्मन जो औलाद आहे। असां ग़रीब आहियूं, असांजी कूड़ियूं वेफारियूं हिकिड़ियूं न पर 10 करे चुको। असां पंहिंजो छॾाईंदा अचूं पिया। असीं अमलदार जेके वॾा ऑफिसर उन्हनि खे अर्ज़ु कयूं था त ॿधी त बाबा असां सां इंसाफ़ कयो वञे। असां बेगुनाह छो पिया लोड़ियूं।